अॻिते वधंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मीरो ख़ान लॻ ॻोठ रईस भंबो ख़ान चांडियो में मुबैना तौर कोरोना सबब 6 ॻोठाणनि जे फौत थियण वारियूं ख़बरूं मीडिया ते हलण बाद तक जो MPA घंवर अली इसराण नोटिस वठंदे DHO जी अॻवानी में डॉक्टर जी टीम समेत ॻोठ रईस भंबू ख़ान चांडियो पहुची ॻोठाणनि जी कोरोना जी स्क्रीनिंग शुरू कई वई आहे। वधीक तफ़सील सफदर अली तुनियो जी रिपोर्ट में। मीरो खान लॻ ॻोठ रईस भंबो ख़ान चांडियो में 2 हफ़्तनि दौरान मुबैना तौर कोरोना वायरस सबब 6 ॻोठाणनि जे फौत थियण ऐं ॻोठ में कोरोना जा केस तेज़ी सां वधण वारी ख़बर सोशल मीडिया ते हलण बाद तक जे MPA घंवर खान इसराण नोटिस वठंदे हंगामी बुनियादनि ते DHO कंबर शहदाद कोट डॉक्टर मोहम्मद इकबाल जागरानी डिप्टी कमिश्नर कमर रज़ा बलोच समेत डॉक्टर जी टीम खे पाण सां गॾु वठी ॻोठ रईस भंबो ख़ान चांडियो पहुची वियो, जंहिं बाद ॻोठाणनि जी कोरोना वायरस जी स्कैनिंग करण समेत ॻोठ जे मौजूदनि सां मुलाक़ात करे समूरी सूरतहाल बाबति ॼाण वरिती। उन मौक़े ते MPA घंवर खान इसराण समेत ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं असांखे ख़बर पई पहिरों ई इन ब्रेकिंग न्यूज़ खां पहिरों त हिते केसिस आहिनि त असां DHO साहब खे क्लियर इंस्ट्रक्शंस ॾिनासीं त हिते सैम्पलिंग ऐं वैक्सीनेशन शुरू कई वञे। उन खां पोइ जॾहिं हीअ न्यूज़ ब्रेक थी त CM साहब असां सां काफ़ी देरि ताईं राब्ते में हुया। उन्हनि जा क्लियर डायरेक्टिव्स हुया असांजे DHO साहब खे बि ऐं DC साहब खे बि त हिते जेको आहे फौरी तौर ते एमरजेंसी बेसिस ते सैम्पलिंग ऐं वैक्सीनेशन सेंटर कयो वञे। उन्हनि जे इंस्ट्रक्शंस ते ऐं 39 सैंपल्स थिया आहिनि ऐं सैंपल्स ईअं थींदा। ॻोठ जे लाइ कल्ह जेका ख़बर नशर थी त असांजे हेल्थ डिपार्टमेंट जल्दी नोटिस उनजो वरितो आहे। ख़ुदि मां ई कल्ह राति जेको आहे सो DHO साहब हिते ॻोठ में आया, विज़िट करे विया। अॼु असां मुकमल जेको आहे सो तालुका लेवल खां डिविज़नल लेवल ताईं टीम्स जेके हिते आहिनि ऐं उहा सैम्पलिंग हले पई। उन सैम्पलिंग जे रिज़ल्ट अचण खां पोइ ई असां कुझु चई सघंदासीं त हिते पॉज़िटिव केसिस जो रेशो केतिरो आहे। जीअं त हिकु मक़ामी चैनल जे नुमाइंदे हिकु साफ़ी भाउ कल्ह कंहिंजी डिसइंफॉर्मेशन जे तहत कूड़ा नाला शो करे असांजे ॻोठ में हिकु हिरासमेंट फैलाई वई त 5 माण्हू कोविड में फौत थी चुका आहिनि, जंहिंजो नोटिस वठंदे आला अख़्तियारनि असांजे इवन CM सिंध सॼे मेडिकल स्टाफ राति जो नोटिस वठंदे असांजे ॻोठ आया। मोतबर माण्हुनि सां उन्हनि जो राब्तो थियो, पूरी इन्वेस्टिगेशन कयनि। जेके बि इन्हनि नाला मैंशन कया आहिनि 5 माण्हू, 5 माण्हुनि मां हिकु माण्हू जो बि इन्हनि वटि को सबूत कोन्हे। हिकु माण्हू जी PCR हिन रिपोर्ट कोन्हे। हिकु माण्हू जो हिन जो हॉस्पिटल में एडमिशन कार्ड हुजे या का रजिस्ट्रेशन हुजे उहो बि हिन वटि प्रूफ कोन्हे। पंहिंजा मां ADC 2 साहब बि हुयो ऐं मां बि हुयुसि। असां हिते ॻोठ में आयासीं ऐं 5 माण्हुनि जो मां रिकार्ड सभिनी जो घुरायो। उन्हनि जा रिलेटिव्स घुराया जेके जंहिंजी फौतगी थी आहे। उन्हनि माण्हुनि में असां तस्दीक या कोरोना उनखे चवंदा आहियूं जंहिंजी टेस्ट पॉज़िटिव हूंदी आहे। हुननि माण्हुनि टेस्ट कराई कोन हुई, उहे पॉज़िटिव आया काॾूं। पहिरीं ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि इहा त उन्हनि जे माइटनि खां मां पुछा कई त हिकिड़ो माण्हू 2 सालनि खां वठी बेड ते हो, फौतगी त हुनजी थी आहे पर हुनजो 2 साल खां वठी बेड ते हो ऐं उनखे ॿी बीमारी हुई ऐं उनजी टेस्ट थियल न हुई ऐं उनखे कोरोना पॉज़िटिव न हुई। ॿियो माण्हू जेको हो उनखे 20% उनजी हार्ट कमु करे पई ऐं उनजी बि फौतगी थी वई आहे। जंहिंजी 20% करे ओॾी महिल माण्हू केॾी महिल बि माण्हू खे का बि तकलीफ़ थी सघे थी। 3 माण्हू हो उनखे बि जेको लिवर जी माना जंहिंजी जेरे जी बीमारी हुई ऐं उनखां पोइ उनखे अस्थमा हुई माना दमे जी बीमारी जेको आहे सो क्रानिक शुरू खां वठी उहो माण्हू मरी वियो आहे, एक्सपायर करे वियो आहे। उनखां पोइ जेके इहे 5 माण्हू आहिनि 5 माण्हुनि जो कोरोना सां को बि तालुक न हो। हुननि जो वधीक चवण हुयो त कोरोना सबबि ॻोठ जे जिन रहवासियुनि जी फौत थियण वारियूं ख़बरूं हली रहियूं आहिनि उन्हनि में का बि हक़ीक़त न आहे। फौत थी वियलनि कोरोना जी टेस्ट कराई न हुई त हू पॉज़िटिव कीअं थिया। जेकी फौत थी विया आहिनि असां उन्हनि जो रिकॉर्ड घुरायो आहे। उहे जेकी ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां फौत थी चुका आहिनि। ॻोठाणनि जी टेस्ट करण बाद वधीक हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफदर अली तुंहिंजो आवाज़ न्यूज़ मीरो ख़ान।